अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सब ठीक हूंदव। जीअं त अॼु फौज़िया सूमरो जो एल्बम ज़बरदस्त खणी आया हूँ। वॉल्यूम नंबर आहे हिन जो 0355। पारस प्रोडक्शन जो आहे ऐं ही एल्बम रिलीज़ आहे 1995 एडवांस में आहे, मतलब 94 साल हले तो पियो, 95 में ही रिलीज़ आहे। एल्बम जो टाइटल तमाम खूबसूरत, चरी दिलड़ी ऐं ए मुंहिंजी चरी दिलड़ी पहिरियों कलाम इहो आहे। ऐं जीअं त तव्हांखे ॿुधायूं त ही प्रोग्राम जेको आहे, हिन में जेके एल्बम आहिनि फौज़िया जा पारस में, सभु तव्हांखे वाइवास ॿुधाईंदासीं। ऐं ख़ासि प्रोग्राम जेको मक़सदु आहे प्रोग्राम जो, उहो इहो आहे त काफ़ी दोस्त ॻोल्हींदा आहिनि। मिसाल ही कलाम आहे ए मुंहिंजी चरी दिलड़ी फौज़िया जो, ठीकु आहे। इहो कलाम तव्हां ॿुधो या कंहिं ॿिए दोस्त ॿुधो, उनखे ही कलाम वणी वियो, चवे थो त हाणे हिन कैसेट जा सभु कलाम मां ॿुधां या उहे ॻोल्हियां, सर्च कयां यूट्यूब ते। तो इन हवाले सां मां सभु तव्हांखे कलाम लाइन बाय लाइन ॿुधाईंदुसि, पोइ तव्हांखे ॻोल्हण में आसानी थी वेंदी। प्रोग्राम ख़ासि इहो ई आहे। ऐं हिन चैनल में तव्हांखे कलाम अहिड़ा मिलंदा जेकॾहिं कि यूट्यूब ते न हूंदा उहे। बाक़ी जेके एल्बम आम जाम हलनि था पिया, उहे तव्हांखे ईअं ई ॿुधाईंदासीं। हा, जंहिं दोस्त खे ही मुंहिंजो कमु नथो वणे भले वीडियो खे छॾे हलियो वञे ॿिए हंधि। बाक़ी जंहिंखे पसंदि आहे त उहो लाइक पाण ई कंदो। कलाम पहिरियों जेको तव्हांखे ॿुधायो, ए मुंहिंजी चरी दिलड़ी, उनखां पोइ वरी आहे कलाम मुंहिंजा बालम ओ सोना। हाणे इहो कलाम आहे मारवाड़ी जे हिसाब सां आहे। उनखां पोइ आहे अज़ीज़ कलोड़े जो कलाम आहे, मिली दिल और मूंखे। उनखां पोइ आहे कलाम आहे अज़ीज़ कलोड़े जो वरी, मूं लाइ दिलदार वांदो आहीं तूं। ऐं उनखां पोइ आहे तुंहिंजी मुंहिंजी यारी। ही तमामु बहितरीनु कलाम आहे, अज़ीज़ कलोड़े जो कलाम आहे। ऐं उनखां पोइ कलाम अथसि मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम। ही बि अज़ीज़ कलोड़े जो कलाम आहे। ऐं उनखां पोइ कलाम आहे फौज़िया सूमरो जो हो यादि सॼण दी। ही ग़ुलाम हुसैन कलेरी जो कलाम आहे। उनखां पोइ कलाम अथसि ही दिल तोते मस्त आहे जानीड़ा, ही दिल तोते मस्त आहे जानीड़ा। ऐं फौज़िया जा जेके बि एल्बम आयल आहिनि, 100-150 एल्बम आयल आहे, मां सम्झां थो टोटल। इंशाल्लाह टोटल ई तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेको एल्बम नायाब हूंदो उन जा कलाम रखंदासीं। बाक़ी जेको नायाब न आहे, आम जाम यूट्यूब ते हले थो, उहो तव्हांखे ईअं वाइवास ॿुधाईंदासीं। भई ही एल्बम ही आहे, हिन में ही कलाम आहिनि, अहिड़े हिसाब सां। ऐं उनखां पोइ फौज़िया जा कुझु महफ़िल प्रोग्राम आहिनि, उहे बि शामिलु कंदासीं। ऐं फौज़िया सूमरो ऐं शमन अली जा बि कुझु नंबर आहिनि, उहे बि एड कंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु फौज़िया जा कुझु काफ़ी पुराणा बि नंबर आहिनि, कुझु थर प्रोडक्शन में, कुझु MRC में आहिनि। ऐं उनखां अलावा ये प्राइवेट जेका आहे शहबाज़ कंपनी, उहा बि थर प्रोडक्शन वारनि जी आहे, पर मतिलबु अलॻि अलॻि आहिनि कमु। उन्हनि जा एल्बम आहिनि, उहे बि हलाईंदासीं। फौज़िया जा मारवाड़ी एल्बम बि हलाईंदासीं। उनखां पोइ हिन जा जेके नाज़ प्रोडक्शन में आहिनि, उहे बि हलाईंदासीं इंशाल्लाह। पर जेकॾहिं तव्हां चाहींदव त इहो कमु हलाईंदासीं पिया। ठीकु आहे दोस्तो।